المرسلين سيدنا ونبينا محمد وآله وصحبه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما أعجلك عن قومك يا موسى कंहिं जल्दी कराई तोखे तुंहिंजे क़ौम खां ऐं मूसा त मूसा अलैहिस्सलाम जॾहिं तौरात खे वठण जे लाइ तूर सीना जबल ते आयो 70 माण्हू संदसि क़ौम जा साणा त मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खां अॻ में जल्दी हलणु लॻो ऐं उन्हनि खे फरमायो तव्हां मुंहिंजे पुठियां अचो उन ते अल्लाह ताला फरमायो मूसा तूं जल्दी छो कई क़ौम खां अॻ में जल्दी में छो पियो अची काल हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो हुम उलाए अला असारी या अल्लाह उहे मुंहिंजे पुठियां आहिनि व अजिलतु इलैका रब्बी लितर्दा ऐं जल्दी कई मूं तुंहिंजे तरफ़ मुंहिंजा रब त जीअं तूं राज़ी थी तुंहिंजे अञा वधीक मूंखे रज़ा हासिल थिए ऐं तंहिंजे करे मां जल्दी में अॻ में थियो आहियां इहो जल्दी जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम आयो पे उहो अल्लाह जे कलाम जे शौक़ में पंहिंजे क़ौम खां अॻ में जल्दी आयो पे काल अल्लाह ताला फरमायो फ़इन्ना क़द फ़तन्ना क़ौमक मिन बअदिक पोइ बेशक असां आज़माइश में विधो तुंहिंजे क़ौम खे मुसीबत में विधो तुंहिंजे क़ौम खे तोखां बाद व अदल्लहुम सामिरी ऐं गुमराह कयो उन्हनि खे सामिरी तुंहिंजे हेॾे अचण खां बाद में तुंहिंजी क़ौम फितने में पइजी वई आहे मुसीबत में पइजी वई आहे ऐं सामिरी उन्हनि खे गुमराह कयो आहे जो गाबे जे पूॼा जे तरफ़ सामिरी उन्हनि खे दावत ॾिनी ऐं माण्हू घणा उन जे पुठियां लॻी पिया फरजा मूसा इला क़ौमिही ग़ज़बान आसिफ़ा पोइ मोटियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम जे तरफ़ नाराज़ थींदे गुस्सो कंदे अफ़सोस कंदे सख़्तु कावड़ में बि आयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं अफ़सोस बि थियो त हीअ क़ौम छा कयो आहे कीअं सामिरीअ जे चकर में अची हिननि गाबे जी पूॼा शुरू कई काल हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो या क़ौम ऐं मुंहिंजी क़ौम अलम याइदुकुम रब्बुकुम वादन हसना छा न वाइदो कयो तव्हां सां तव्हांजे रब चङो वाइदो तव्हां सां अल्लाह ताला चङो वाइदो कोन फरमायो त तव्हांखे तौरात अता कंदुसि उन में हिदायत आहे नूर आहे 1000 उन में सूरतूं आहिनि हर सूरत में 1000 आयतूं अल्लाह ताला तव्हां सां इहो चङो वाइदो कोन फरमायो तौरात जे ॾियण जो अफ़ताल अलैकुम अहद छा पोइ डिघी थी तव्हांजे मथां मुद्दत केॾो वॾो टाइम गुज़री वियो छा मुंहिंजे वञण खे जो तव्हां ईअं कयो अम अरदतुम अन यहिल्ल अलैकुम ग़ज़बुम मिन रब्बिकुम या तव्हां इरादो कयो ही त लहे तव्हांजे मथां ग़ज़ब तव्हांजे रब जे तरफ़ां वक़्तु एॾो गुज़री वियो जो तव्हां ईअं कयो या तव्हांजो इहो इरादो थियो तव्हांजे मथां अलाह जो ग़ज़ब अचे कड़के फ़अख़लफ़्तुम मौइदी पोइ तव्हां मुंहिंजे वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई मां जो तव्हांखे चयो हो त तव्हां मुंहिंजे इताअत में रहंदव मुंहिंजे दीन ते क़ाइमु रहंदव ऐं तव्हां उहो वाइदो करे चुका पोइ ही तव्हां छा कयो मुंहिंजे वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी छो कई उन ते क़ौम हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे जेको जवाबु ॾिनो त असां गाबे जी पूॼा कीअं कई उहो जवाबु अॻिए आयत में अचे थो वाख़िरु दावा अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।